जयराम जी की। अज तारीख़ 10 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे उथो जागो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त 5000 वरनि खां आलस ऐं ऐश रूपी निंड में गाफिल पियल भारत माता जा होनहार जवानो घणो ई सुम्ही चुका। हाणे त पासो वरायो। ॾिसो त अव्हां जे मुल्क जी कहिड़ी हालत थी चुकी आहे। अॼु अत्याचार, बद अखलाक़ी, पाप ऐं भ्रष्टाचार वधी रहिया आहिनि। माताउनि ऐं भेनरुनि जो सत लुटिजी रहियो आहे। देश जी इख़लाक़ी ऐं रूहानी बर्बादी ऐं तबाही थी रही आहे। अन्यायी ऐं अत्याचारी तव्हांखे ऐं तव्हांजे देश खे गिरकाइण लाइ तयार वेठा आहिनि। हाणे उथो, अव्हां जी भारत माता अव्हां जे सिरांदे खां वेही अव्हां खे जागाए रही आहे। जयराम जी की। रजो गुण ऐं तमो गुण वधी विया आहिनि। हिमत रखी न हलंदा त सदाचारी न थी सघंदा। जयराम जी की। जयराम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणीवार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।